राइस एक्सपोर्टर्स एसोसिएशन ऑफ पाकिस्तान जे चेयरमैन चेलाराम केवलानी चयो आहे त हलंदड़ साल 50 लख टन तक़रीबन $3 अरब जा चांवर एक्सपोर्ट करण जो हदफ़ रखियो वियो आहे। रांची में मीडिया सां ॻाल्हाईंदे राइस एक्सपोर्टर्स एसोसिएशन ऑफ पाकिस्तान जे चेयरमैन चेलाराम केवलानी चयो त भारत नॉन बासमती चांवरनि जे एक्सपोर्ट ते पाबंदी लागू करे छॾी आहे, जंहिंसां पाकिस्तानी चांवरनि जे एक्सपोर्ट में तमामु घणो इज़ाफ़ो थींदो ऐं सुठी क़ीमतनि में विकिरो बि कया वेंदा। चेलाराम केवलानी चयो त पाकिस्तानी चांवरनि जे सालियानी पैदावार तक़रीबन 8 मिलियन टन आहे, जंहिंमें बासमती चांवरनि जी पैदावार 4 मिलियन टन आहे। नॉन बासमती चांवर जेके भारत सस्ते अघ ते विकिरो करे थो, उन जी निस्बत पाकिस्तानी चांवरनि जो मयार बहितरीन आहे, जंहिंखे दुनिया पसंदि करे थी। हुन चयो त चीन, इंडोनेशिया, मलेशिया, यूरोप, अफ्रीका, अमरीका ऐं ॿियनि मुल्कनि में पाकिस्तानी चांवरनि जी $100 ते प्रीमियर मिली रहियो आहे। असां भारत खां बहितर क़ीमत ते चांवर विकिरो करे रहिया आहियूं। हुन चयो त भारत वटि अफ्रीका ऐं वेस्ट अफ्रीका जी मार्केट आहे। भारत जे नॉन बासमती चांवरनि जे एक्सपोर्ट ते पाबंदी खां पोइ उन मार्केट में पाकिस्तानी नॉन बासमती चांवरनि जी घुर्ज वधी वेंदी। चेलाराम केवलानी चयो त एक्सपोर्ट कंदड़नि, ट्रेडर्स, मिलर्स ऐं समूरनि स्टेक होल्डर्स खे गुज़ारिश कजे थी त एक्सपोर्ट कंदड़ अॻियां सौदो न कनि, छो त पूरी दुनिया में हिन साल चांवरनि जी पैदावार में घटिताई थींदी। चांवरनि खे वैल्यू एडिड ते विकिरो कनि, जंहिं सां ख़रीदारी खां सुठी मयार में प्रीमियम हासिल करे सघिजे।